वॾी महिरबानी जानन साईं, ॾाढो जानी साईं, ॾाढो सुठो रंग हो। बरहाल सूफ़ी रंग जी जेका रम्ज़ आहे उहा ॾाढी, असां त ख़ैर एतिरो कोन आहियूं जो हुन ते कमेंट करे सघूं, त मैं ते कोई ख़्यालु हां ऐं लॻसा नाल ख़्याल दे, मैं ते कोई ख़्यालु हां लॻसा नाल ख़्याल दे। हाणे इहा बरहाल सोच फ़िक्र जे हवाले सां वॾो को फिलासफर सम्झाए सघे थो। साईं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि चवंदासीं त ही सूफ़ी जेका रम्ज़ आहे, तव्हां ॾिसो त जो ॻाइनि था त माण्हुनि जी हिकिड़ी वजदान जी कैफ़ियत तारी थी वञे ऐं माण्हू ॼण त ज़िंदगीअ जे हुन में भरपूरियत में अची थो वञे, लॻे थो त माण्हू वाकई ज़िंदा आहे ऐं जुस्तजू में आहे, मूवमेंट में आहे, तहरुक में आहे। केॾो इहा रम्ज़ कीअं था सम्झो त सूफ़ी रंग जी कीअं आहे? सूफ़ीअ खे छो त शाह साईं सूफ़ीअ खे तमामु सुठनि अखरनि में सम्झायो आहे। शाह साईं चए थो त सूफ़ीअ साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, सां पोइ थियो जेरे पसण पिणीअ जो। माना इनखे सम्झजे आसान लफ़्ज़नि में, माना सूफ़ी उहो आहे जेको पंहिंजे वजूद खे ख़तमु करे ऐं पोइ तो इश्क जी राह हले, इहो आहे सूफ़ी। शाह साईं असां लाइ आसान ठाहे वियो। ऐं जेको असांजा दरवेश, असांजा संत जेके धरती ते गुज़रिया आहिनि, उन असांखे जीअं आउं ॿाहिरि रहंदो हुउसि त उते मूंखे शइ ॾिठी त उते जेके गिरजा हूंदा हुआ या मंदर हूंदा हुआ त उन्हनि जे ॿाहिरां लिखियलु हूंदो त हीउ गिरजो आहे ईसाइनि जो, पर इंग्लैंड जे ईसाइनि जो। त मुंहिंजो बाबा इहो छो चवंदो, बाबा जॾहिं बि का सोच का तहज़ीब कंहिं इलाइक़े में ईंदी आहे त उहो उते जो लोकल जेको ट्रेडिशन या सकाफ़त जेकी आहे खणणी पवंदी आहे। तीअं ई जेको इस्लाम या को बि धर्म हिते जॾहिं आयो त हिते जी लोकल ट्रेडिशन जेको हो उन में ई सूफ़ियत समायल हो, उन में ई हो, माना उहा ओरिजिन हुई असांजी। बिल्कुलु ओरिजिन असांजी। बस ॾिठो वञे त सूफ़ियत जी जेकी प्रचार आहे वग़ैरह उहा त ॿुध धर्म मां अचे थी, उन मां थोरो इंस्पायर थियूं था, पर छो त हिकिड़ो तरीक़ो आहे, केर बि सूफ़ी थी सघे थो। माना माण्हूअ जा जेके बेसिक इंसानी क़दुर आहिनि, ईअं खणी चइजे त माण्हूअ खे जेको घड़े ठाहे ऐं माण्हूअ खे माण्हू करे बीहारे थो। ऐं सम्झां थो त जीअं सूफ़ी ख़ासि तरह सां मन जी ॻाल्हि करे थो, पंहिंजे वजूद जे नफ़ी जी ॻाल्हि करे थो, त आउं सम्झां थो इहो ई एक्चुअल इंसान जो फ़लसफ़ो आहे जेको त माण्हूअ खे लफ़्ज़ जेको सूफ़ी आहे उन सूफ़ी त मुंहिंजे नज़र में लफ़्ज़ सूफ़ी चइबो तसव्वुफ़ जे पैरोकार खे, बेसिकली तसव्वुफ़ जे पैरोकार सूफ़ी आहे। ऐं मुंहिंजी नज़र में सूफ़ियत दुनिया जे धर्मनि में, मज़हबनि में, सियासत में या कंहिं बि शोबे में सूफ़ियत उहा हिकिड़ी थ्योरी आहे या उहो हिकिड़ो मसालो आहे जेको उन में मोहबत थो पैदा करे। वाह वाह, इहा आहे सूफ़ी। वॾी महिरबानी।